भारत में अचण वक़्तु सभिनी खे ॾाढी तकलीफ़ूं आयूं, सभु ॾाढो बिरबैरान थी विया हाली। ख़ासि करे ॿारनि जे संभाल त खपे, ज़ाल जी घर जी संभाल, इन जे बारे में तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? मूंखे ॿारनि जे ख़्याल खां मूंखे तकलीफ़ न आहे। कीअं भला? छाकाणि त को ॿार पैदा पोइ थिया। ॿी ॻाल्हि छा आहे त मुंहिंजी श्रीमती तंहिं ॼण त इहो पंहिंजो ॿारु पंहिंजे सिर ते खणी छॾियो त भई मां तोखे डिगी वाग ॾिनी आहे, जेकी तूं कहीं थो उहो त पंहिंजे लाइ नथो करीं, जाति जे लाइ थो करीं। तंहिंजे करे तूं पंहिंजो ॿारु संभाल, घर मां संभालींदसि। हाणे मूंखे ख़बर जॾहिं नंढियूं पैदा थियूं उन वक़्तु मां सुबुह जो 6:15 बजे घर छॾींदो हुउसि, राति जो 1 बजे घर ईंदो हुउसि, वरी 5 बजे ईंदो हुउसि, छाकाणि 7:15 बजे मुंहिंजो स्कूल हो धोबीतला ते। पोइ ही वेचारियूं जॾहिं इंडियन पीपुल्स थिएटर एसोसिएशन मां ड्रामा करे संगीत करे घर ईंदो हुउसि, पोइ ही में जाॻंदियूं, मां हिनखे आने वारा भुॻड़ा ॾींदुसि, बोइमूं ॾींदुसि, खिलाईंदुसि। बसि इहो ई वक़्तु मां जेको हिननि खे शुरूअ में ॾिनो। न इन लाइ श्रीमती ऐं मुंहिंजी भेण जो जेको मुंहिंजे मथां ऋण आहे, कर्ज़ु आहे, उहो त लाहिणु ॾुखियो आहे। तव्हां पहिरीं जेको नावल लिखियो उन लाइ कीअं तव्हां पढ़े न कीअं मिली आहे, कहिड़ी ख़ुशी? हक़ीक़त इहा जेका मां ॿुधायां त इहा ज़िंदगी जेका बि मुंहिंजो एॾो पेनोरामा जेको मुंहिंजी ज़िंदगी जो रहियो, आवारा गर्दीअ खां वठी पनाहगीरनि जे बस्तियुनि ताईं पहुचणु, सियासत में रहणु, साहित्य में रहणु। उते सिंध में मुंहिंजी साहित्य में जेका पंहिंजी ज़रूरत हुई अदबी क्लास उते बि हो। अच्छा। ऐं साॻियो त गोविंद पंजाबी जॾहिं खणी आयो बरकतेली आज़ाद सां गॾु नई दुनिया किताब घराई जॾहिं मूंखे मिलियो ऐं उहो जॾहिं मां हलायो ऐं उन उते मां इलाही तर्जुमा कया, पंहिंजा किताब लिया, दादा कामरेज मूं उन उते तर्जुमो कयो सिंधी में। त उते ई जॾहिं मूंखे साहित्य में पंहिंजी मुंहिंजी हिकिड़ो आस्थान हो, हिकिड़ी मशहूर। पोइ पहिरियों नावल मां सिंध में चई सघां थो, सिंध में लिखियो, उन में पोइ इनकलाबी सिपाही। अच्छा। उन 100% ओरिजिनल सभु लिखियो आहे, छो पहिरियों भाङो स्टूडेंट्स जे स्ट्राइक जो। अच्छा। ऐं छाकाणि त मां सियासत कराची में सियासत में आयो हुउसि अशोक गुलामणी जे असर हेठि। भई पहिरीं सां जंहिं मां कराची में पहुतुसि तीअं हड़ताल आई विद्यार्थियुनि जी, नो फीस नो रिप्रेज़ेंटेशन जेसिताईं न मिलंदी। पोइ त हाणे अशोक जो असर हो, सुबेर ज्ञानचंद जो असर हो, पोइ त मां स्टूडेंट्स में पंहिंजे नमूने सां पंहिंजो असर कान पियो। ॿिया बि के तव्हां सां हुआ, अजवाणी, पंजवाणी ऐं भेरवानी, घणेई इहे जेके मुंहिंजा बुज़ुर्ग हुआ उहे उते बि हुआ, हींअर हिते बि हुआ। जॾहिं सिंधी साहित्य मंडल हिते पैदा कयोसीं न, पर हिते जेको सिंधी साहित्य मंडल तव्हां पैदा कयो उन में तव्हांजो तमामु घणो वॾो हथो, उन लाइ कया हूंदा ॿुधायो? न हीअं थिए, उन लाइ जेको क्रेडिट मूंखे आहे, मां चवां ज़रे घटि ओतिरो क्रेडिट बिहारी लाल छापिया कया। अच्छा। हा, ऐं बिहारी लाल छापिया गुल आसनाणी हो। अच्छा। जो कंहिं ज़माने मूंसां गॾु स्कूल में डिबेटिंग सोसाइटी में चटापेटी कंदो हो, कॾहिं हू कटंदो, कॾहिं मां कटंदो हुउसि। पोइ बिहारी उहो फ्रेंड्स रिहेबिलिटेशन में कॉर्पोरेशन में आयो हो, उहो गुल चवणु लॻो माली तो साहित्य सां उते निभा, हिते चवंदो निभाई। बिहारी चवणु लॻो नहीं वरी कढूं, मां चयो चऊं तूं कढ, मां तोखे मदद कंदुसि। तंहिंखां नई दुनिया ठाही थी, वरी जेकर नई दुनिया ठाही त वरी ख़्यालु आयो त छो न नई दुनिया केरु फीड कंदो, लेखक न, उहे लेखक खे केसां ईंदा। पोइ असां माटुआ में लेखकनि जी मीटिंग ठाही, जंहिं गोविंद पंजाबी हो, जेके आडवाणी हो, नारायण भारती हो, उन कीरत जेल में सिंध जे अंदरि, उत्तम मना बड़ौदे में हो, त उन वक़्तु ही भॼना, हे बिहारी छापड़िया, बिहारी लाल ऐं गुल आसनाणी। सरकारी ऐं नेम सरकारी इदारनि ॿियनि वटां तव्हांखे कहिड़ा इनाम? मां हिन ॻाल्हि में साहित्य अकाडमी इनाम मूंखे मिलियो कॾहिं 1972 में। तंहिंखां पोइ सरकार महाराष्ट्र सरकार पारां ₹1,00,000 इनाम मिलियो। हा बराबरि। महाराष्ट्र गौरव जो तोखे मिलियो, जिन बि साहित्य अकादमी जो इनाम जिन खे मिलियो तिन खे मिलियो। ऐं साॻे नमूने सां सरकारी ऐं नीम सरकारी अकादमी जे तरफ़ां
हाँ साहित्य अकादमी अवार्ड मिले वही ॻाल्हि आहे सिंध में वॾे में इनाम इहो मिली सघे थो न महाराष्ट्र में वॾो इनाम महाराष्ट्र गौरव पुरस्कार त इन मुंहिंजी क़दुरु शुनासी पंहिंजे नमूने सां थी आहे मां संतुष्ट आहियां ऐं साॻे वक़्त ते ईअं कोन्हे भई मां मुंहिंजे कंहिंजे चवचा ते या ख़ुशामद ते अलाए घणा भेरा मुंहिंजो नालो हूंदो ज्ञान पीठ लाइ अलाए घणा भेरा मुंहिंजो नालो हूंदो ससो जे लाइ पछाड़ीअ ताईं बराबरि न त कंहिं बि सिंधी खे न मिलियो अञा ताईं भला इहे जेको भगवंती नावाणी जहिड़ी हिकिड़ी मणी तव्हां ॻोल्हे लधी कहिड़ी मणी सभ खां असांखे हिकिड़ी अहिड़ी मिठी सुंदरी सुंदर सूरत ॾिनव जेका सॼे उनखे वरी तव्हां पंहिंजे साहित्य जे भई ॿोली जे वाधारे लाइ सिंधी राग जे वाधारे लाइ सॼी सिंधियत जे फैलाव लाइ जेको तव्हां पंहिंजे मुल्क में पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि वठी विया केॾो तव्हां कुझु नालो कढियो हुनजो नालो कोन्हे कढियो जेके कयोसीं फ़र्ज़ु कयोसीं पर ॿी ॻाल्हि ॿुधो इहो सभु कुझु कंदे त तव्हां त नावल तमामु सभिनी खां घणा लिखिया आहिनि केतिरा नावल लिखंदे तव्हांखे केतिरा किरदार ख़बर न किथां ते मिलिया पर वॾी ॻाल्हि मूं चयो त तव्हांजे जेको वक़्तु ॾिनो भगवंती नावाणी सां गॾु बिटकण में सॼे हिंदुस्तान खां ॿाहिरि चाहे हिंदुस्तान में तव्हां कॾहिं ईअं पछतायो आहे त भई उहो वक़्तु मां जेकर अञा साहित्य खे ॾियां त अलाए केतिरा नावल कढां अलाए वॾो छा छा करे सघां कॾहिं अफ़सोस थियो आहे तव्हांखे ज़िंदगी में अलाए छो मां अफ़सोस न कयो आहे ज़िंदगी मूंसां वड़ कया आहिनि ऐं वॾे वॾो जेको मूंसां वॾो मां न कंहिं न कंहिं तरह जातीअ सां वॾो थियो आहे ऐं वॾे वॾो इहो थियो त भगवंती न ॾिनी भगवंती मुंहिंजे स्कूल में मुंहिंजी विद्यार्थी थी आहे हुनजे आवाज़ खे मूं परखियो पीपल थिएटर एसोसिएशन में आंदो कोई परखे न हा इंडिया में ऐं उते खनू घोष सलील चौधरी घणनि म्यूज़िक में कोरस गीतनि में ॻायो उते इतवार मुंहिंजो हिंदीअ में ड्रामो पियो थिए मुसाफ़िर के लिए उन डायरेक्टर जे रितिक घटक बंगाल जो वॾे वॾो फिल्म डायरेक्टर ड्रामा डायरेक्टर जेके सत्यजीत रे मञो आहे उनखे मां जेके अंदरि आयो वार्डन रोड ते नानक निवास में मूंखे तोखे ॾिजे माली हक़ मौजूद छा आहे मां चयो गाॾी प्रवेलन ख़ुदा जिते किथे आहे भॻवान हर कंहिं हंधि आहे चई मां पंहिंजी मुंहिंजे पासे में सिंध जो घरु आहे विहाणनि ताईं हक़ मौजूद लॻियल आहे मां चयो सचल ई मञींदो हूंदो चई सचल छा मूंखे त ख़बर आहे सिंध खे ॿ ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि फैशन कीअं कजे पैसो कीअं कमाइजे अरे मां चवां टी ॻाल्हि असांजी साहित्य आहे सिंध माते सभ्यता आहे मोहन जो दड़ो आहे असांजो सुभाणे ॻाल्हाईंदासीं पोइ ॿिए ॾींहुं मां हुनखे किताबु ॾिनो सूफ़ी सेंस ऑफ सिंध जेठमा परसराम जो चलो जेकॾहिं तूं न चई आहे त मां सम्झां थी टैगोर आहे मां चयो भाई वॾी ॻाल्हि ई थिया थी तुंहिंजे टैगोर खे सॼी दुनिया सुञाणंदी आहे मुंहिंजे शाह लतीफ़ खे सिंधी जाती न सुञाणंदी आहे छा चईं थो वठे पोइ हिते बदनसीबी आहे छो वेठो आहीं हिन भगवंती वेठी आहीं सिंधी संस्कृति खे ज़िंदा रखी सघंदे वाह वाह त सिंधुनि सां वड़ो सभु सिंधु न कयो आहे बराबरि पर ख़ैर सिंधु सिंध सां वड़ कयो आहे रितिक घटक रितिक था भई जेका मूंखे चयो तूं आहे भगवंती खे देन मूंखे लॻे थो भगवंती सां गॾु जेका महिनत जेका जफ़ाकशी या जेका नियमत जेका मञूं था जेका भगवंती में हुई ओड़ी मां नथो सम्झां कंहिं कलाकार में आई आहे अॼु ॾींहं ताईं हिन करे त भगवंती खां पोइ तव्हां सफ़ाई करण छॾे ॾिना आहिनि न पंहिंजा जलसा मां पोइ ड्रामा था न पाइनि ड्रामा उन लाइ वरी ॿियो मुंहिंजो नसीबु जो मुंहिंजे घर में पुष्पा हुई पुष्पा माली जा पंहिंजे नमूने सां दुख जी ॻाल्हि आहे तमामु पंहिंजे नमूने सां पंहिंजे हिसाब सां न कंहिं माली जी धीउ हुजणु करे पर एतिरा में के कलाकार हुजणु करे सिंधी स्टेज ते मशहूरु हुजणु करे सुठे में सुठे अनाउंसर संचालक हुजणु करे उन पंहिंजो योगदान हो सिर्फ़ु हुन मूंखे इहा हिमत ॾिनी त मां हिन खेत्र खे विसारियां न कल्चरल खेत्र खे विसारियां न तंहिं करे संगीत जे बदिरां मां ड्रामा करणु शुरू कया तव्हांजी तमामु वॾी दिलि आहे तंहिंजे करे मां सम्झां थो जीअं भगवंत जो रहियो आहे मुंहिंजे ज़िंदगी में तीअं पुष्पा जा किथे न किथे मूं ते सिंधी जातीअ ते